अठ के खिप के खणूं बच्चे जो को गुजर सफर करियूं वञी गरीब माण्हू अटो पानी मिले कोन थो जेके गरीब जा फंद अचनि वञनि वॾेरा खायो सूर न पिटणा पिया पिटियूं काठियूं मां छा सफ़र गुज़र करियूं और हाँ वही कि पानी बड़ो थिया हिज तो हुई इन असाई तो हुई जिंदगी हराम है अरे भेणा इन पर जिंदगी हराम करियूं वही निरानू भुखो बधी छड़ियूं पियो सूर पिटे असाई तो हुई जिंदगी हराम है पर हिन पर करियूं हराम अरे अल्लाह ये तो हुई गडो मरंदो अगे एको मोह हीअ पे मरंदो मुंह जो बस सिर खणंदो काट घणई भेड़ा करे छॾिया न को अहिड़ो मुसीबत होटल वारो तो लगे जे खणे मुंहिंजी पर रोज़ी थिए छा करियूं गरीब माण्हू मरी विया आहियूं था बादशाह शहजादा ये अवां के खबर आए ये दीदार आयो चे तो असांजे घरन में अटो बि कोने ॿ ॾींहं थिया आहिनि बुख ते वेठा आहियूं अवां जा हेॾा हे माल मिल्कत ऐं इहो डेली हरण जो गोश्त तव्हां खायो पिया छिला खायो पिया आयो चे तो असां वटि अटो बि घर कोन्हे हाणे हुननि जे लाइ इहो मुख छा सोचियो आहे कुझु कंदासीं या न छा कंदासीं जी छा कंदा सबको पंहिंजो मुक़दर खाए वञे बादशाह मूंखे कयो त अलाह कयो त हिननि थोरी कयो बादशाह शहजादा ॿियो मसलो कोन्हे आख़िर हेॾा ही अंबार भरिया पिया आहिनि मिल्कत गाॾियूं टूडियूं ही बंगला इहो कंहिंजे कम जा आहिनि हे मुंहिंजे कम जा आहिनि माल मिल्कतूं ही जेको मुल्क जेको ॾिसे पियो मुंहिंजा आहिनि मुंहिंजे कम जा आहिनि जो कंहिंजा छा माण्हू खे ॾेई छॾियो विराए दीदार वारनि वारी ज़मीन पई आहे न इहे बि चवनि पिया ॿ टे ॾींहं त साहब करे वेठो आहे कब्ज़ो चए तो मुंहिंजी आहे बाबा हे जेके माल मिल्कतूं हिन ई मुंहिंजूं जेके अञा पासे कंजे तो न फुरे कर मुंहिंजे हवाले न तोखे छाजे लाइ मूं रखे ॿियो बि सोचियो आहे साहब अवां मरण जो बि कुझु सोचियो आहे त असांखे मरणो बि आहे सुभाणे बाबा छाजो मरण माण्हू जी मिल्क जेकी बि रोड़े तूं खणी आ न बादशाह शहजादा चवंदा अवां जी तबियत राति खां पोइ न साज़ आहे बाबा कोन्हे सही को तबीब वठी आ न को वियो त पोइ आऊं वठी अचां अवां जी तबियत न साज़ आहे हाज़िर 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 जल्दी अस्सलाम वालेकुम बादशाह शहजादा हे वठी आयो आहियां पंहिंजो वठी आयो तबीब अवां जे लाइ हाँ हाँ बाबू बादशाह सलामत गुस्ताखी जी माफ़ी अमी असां वटि महिमान आयो सिर्फ 6 ॾींहं हाँ 6 ॾींहं जा महिमान अरे बाबा पोइ मुंहिंजो मिल्कतूं इहे बादशाह सलामत बाक़ी 6 ॾींहं रहिया आहिनि जेको खाइणो पीअणो असीं खाई वठ हल हल हिते रुगा कूड़ साईं जो कूड़ पिया कयो रुगो हिजो करो तबीब आंदो ॿियो अची हलो वञो न पोइ हल छा करियूं हाज़िर हाज़िर बाबा बादशाह सलामत ही वॾो होशियार आहे हिकिड़ो वॾे में वॾो होशियार जेको सो तबीब आहे इहो वठी आया आहियूं बादशाह सलामत बादशाह सलामत गुस्ताखी जी माफ़ी तव्हांजी सिहत कुछ सही न आहे महिमान आयो हाँ
तभी हेलो कुआ आयो हेलो कुआ आयो आयो कर तभी वांदो किबला देव दा वठी अचूं हाणे हिकड़े थियो यार वॾो होशियार आहे ही वॾो होशियार आहे ही अरे बाबा बाबा जल्दी कर सफो मुंडो जल्दी जल्दी कर बादशाह सलामत तबे सही कोने को बादशाह सलामत हे जो को मानू आए ना हिन पांजे पूरे बादशाही जे एरिया में हिन जड़ो होशियार तबीब आहे ही कोन बाबा होशियार में होशियार सुबरा छाए अच्छा सलाम गुस्ताखी माफी तो जो जिंदगी आ 6 ॾींहं रहिया हां 6 ॾींहं रहिया चलिए चए तो 6 ॾींहं साईं हिन जड़ो आहे ही कोन बादशाह शहजादा होशियार में होशियार अरे बाबा पोए मुझे माल मिल के दो बादशाह शहजादा हुक्म कयो हुकुम बाबा ये माल मिल के दो केना करे ये मानू भेड़ा कर मानू हां हां मानू मानू खुदा कान दई छरियो सही कोने बाबा आई तब गोठ जा मानू सभई हाजिर हाजिर भेड़ा कर हां मुतैये समेत कुल हां सब करे सब आई हाजिर हाजिर के हवाले करियो आयो बादशाही खैर साईं बादशाह साहब सभई हमरा पांजे पाड़े वारा जेका सबरन के घुरायो है हां मूं बुधायो है त बादशाह जो हुक्म है सभई अची गड थियो पाड़े वारा हां ऐं हक वकील पांजो बादशाह शहजादो आहे सो उन घुराया आहिनि तव्हां के सब अचो सब अचन पिया ही टिंडू वारा है सब बादशाही खैर बादशाही खैर खैर वियो वियो बाबा वियो बाबा वियो बादशाह शहजादो हां तंग तो वियो वियो बाबा वियो गर्मी थी ते बादशाह शहजादे के वियो वियो बादशाह सलामत हुकुम तवांजो मुझे जिंदगी जा 6 ॾींहं आहिनि जेको मुंहिंजे कब्र में हिकड़ी रात रहंदो उन्हीं खे आऊं हुकूमत लिखी ॾींदुसि अच्छा सलाम असांखे न खपे असांखे न खपे बादशाह असांखे न खपे अरे बादशाही भी मिली वड़े हेड़ा सुख कदे मिलंदा बाबा अस्सलाम वालेकुम बादशाह बाबा ये छा भला मीटिंग करे बैठा आयो बाबा मुझे जिंदगी जा ॾींहं रहिया आहिनि 6 जी ये आवाम जेका बि वेठी आहे तो फिर जी आओ इनखे मूं चयो आहे त मुंहिंजे कब्र में जेको हिकड़ी रात रहे सुबुह हुकूमत उन्हीं खे लिखी ॾिया मुखे कबूल है हूं ही जिंदगी में सूर पियो खा तेगा मुखे कबूल है बाबा चारी वठ जी आओ चारी वठ बाबा तू इन कर कब्र कोठा हां मैं सुबुह जो हयाती इनजी रही तो हुकूमत इन्हीं खे ॾींदा बाबा कबूल है बाबा छा खॾ खोटे कंदा हिन अंदर हणी छॾियो न हिन मां हां बादशाह शहजादे जो हुक्म आहे त हणी ढकियो नहीं गुफायो साजी हणो हिन में हां लायो लायो बादशाह है लायो हुक्म है बादशाह शहजादे जो हुक्म है बाबा जल्दी करो सुमारियो सुमारियो हल बादशाह सलामत सुबुला हां नौ बादशाह गरीब हारी किथा बाजो बादशाह हां बादशाह नौ का काबू करियो मथा ठुंडा दियो हां मथा ठुंडा दियो बंद बटे खने दियो हे बना दियो मटे इन रात हेलो अचो हेलो 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 यार सुबह जो बच्चो तो बादशाह हेलो 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 गडड़े अरे वो बादशाह ये बात कहड़े गडड़े ओ गडड़े बादशाह ये बात कहड़े कंदार अज दो दी थी हां के हलू दिसो तो सही छा है हमरा मोह या बच्चो छा थियो हां अल्ले मिला करे नहीं वनो बिस्मिल्लाह बादशाह बाजो बिस्मिल्लाह कदो वाला ये छा है अरे बादशाह अरे दूर बादशाह बाबा का कौन खता मका मुख्य बादशाह बाबा आओ देखो इज्जत से हला तो मुख्य बादशाह कौन थी हला तो बाबा तो
बादशाह बाबा सलामत, बादशाह बादशाह सलामत। ना ना बाबा ना बाबा असांखे बादशाह जो सलामत हुई। बाबा अहिड़ी बादशाह मूंखे कोन थी खपे तो कौन थी खपे? ना बाबा बस महिरबानी आ पोयां हुजे बादशाह ना रे बाबा ना रे बाबा मूंखे बादशाह इहा कोन तोबा बाबा तोबा बाबा तोबा बाबा तोबा बाबा तोबा बाबा पाण खे बादशाह पाण खे बाबा कोन थी खपे बाबा छा थियो, छा मसलो है? ये हिकिड़ी जेकी मूं मुंहिंजो गॾो त ज़ुल्म कया आहिनि न उन गॾो जे ज़ुल्म में मूंखे सॼी राति अलाही केतिरा नाग भटू अलाही छा कुटे कुटे मुंहिंजी खल उभी कर तो जा त हुई गुनाह अलाही केतिरा पा बाबा बादशाह तां हथ खयो बादशाह अलाह तूं ऐं तुंहिंजो कम बाबा पा हथ ॿधा हे था वञ हे था वञ बादशाह शहजादा इहे जेका गरीब आयो हो न अवां वटि हाणे इन जेका ॻाल्हि कई त हिकिड़े गॾह सां मूं कयो ज़ुल्म सो हिकिड़ो ॾींहुं अटो हूंदो आहे हुनजे घर हिकिड़ो ॾींहुं न हूंदो आहे निरानो पियो हूंदो आहे राति जो उहे हिकिड़ी राति कब्र में रहियो हुन सां एॾो हशर थियो अमी त हेॾो ही मुल्क जागीर प्लाट हेॾा ही गेस्ट हाउस ठाहिया वेठा आयो ही सामान गाॾियूं लैंड क्लोजर टूटियूं इहे अमी चढ़ियो घुमो हरण खाओ छेला खाओ सामान परायूं जेका ही ज़मीननि ते अवां कब्ज़ो ठारू खानारे जेका ॿेले ते पाण कब्ज़ो कयोसूं ऐं दीदार खानारो 4 एकड़ ते पाण कब्ज़ो कयोसूं आख़िर में वरी कुझु क़ब्र जो बि सोच कई आहे न वञ मूं त हेॾो ज़ुल्म करे छॾियो हल अरे क़बर में छा छा थींदो हाणे ॾिसो तौबाऊं भरियो पिया न आख़िर में ॾिसो मूं अव्हां खे चयो न पराई ज़मीन ते कब्ज़ो न करियूं बादशाह साहिबजादा बाबा हो त थियासीं थी विया हाणे पा छा कयूं पहिरीं ॾेई छॾियो आहे न ग़रीबनि खे सही कोन हो तोबा 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 जी मूं फुरूं क्यों लुटूं क्यों माण्हुनि जा कब्ज़ा खाया सुबुह जो सवेर उथी जेका मिल्कियत माल मिल्कियत जेका ग़रीब खे लुटे विझ मुंहिंजा ॾींहं रहिया आहिनि 5 हाणे आऊं हलां थो बस सुबुह सवेर आहे जेके माण्हुनि ग़रीबनि खे सॾु करे इहे सभु पांखे बादशाह साहिबजादा डप थो थिए पाण वञूं था ॿेली यार हाणे हीउ बि वियो पोइ हाणे छा कयूं